मां कल रस्ते में अचां पियो तेॾी महिल ही वाक़ियो थियो ऐं इंतिहाई ॾुख थियो आहे। पाण में फ़र्क़ु न हूंदो हिननि घरनि जो, छोकी सियाल साहब हिते जेके वेठा आहिनि उहे इसराण साहब ईअं हूंदा हिक ॿिए जा, मां सम्झा अध खां वधीक साईं वारा हुननि जा हारी नारी बि आहिनि। हिकु घर बि हिकिड़ो हूंदो, ना इतफ़ाक़ी हर हंध ते थींदी आहे। किथे थोरी कली नंढड़ी ॻाल्हि तां झेड़ो उथियो आहे ऐं इलाइक़े जे वॾे जी हैसियत सां या इलाइक़े जे मुंहिंजो वॾे भाउ जो ही हल्को बि आहे, उन हिसाब सां असां साईं वारनि सां ताज़ियत करण बि आया आहियूं। ऐं जेको मूं ॻाल्हायो उहो तव्हां बि ॿुधो हूंदो। असां धुरिन जा ख़ैर ख़्वाह आहियूं। ॻाल्हियूं वधाइण खां ठाहिण वारो जेको आहे न, उहो मुंहिंजे हिसाब सां त ख़ुदा जी किताब में बि बहितर माण्हू हूंदो। FIR लॉन्च थी चुकी आहे ऐं उन ते एक्शन बि शायदि थियो आहे, को हिकु अधु माण्हू पेश बि थिया आहिनि। अलाह ताला धुरिन खे सब्र ॾींदो, अलाह ताला धुरिन खे पंहिंजे ईमान में रखंदो। जेके ॻाल्हियूं असां कयूं आहिनि अलाह कंदो अदे वारा उन ते अमल बि कंदा ऐं वरी बि असां अदे वारनि ॾे पाड़े जे हिसाब सां, ॿई धुरियूं पाड़े जा असांजा भाइर आहिनि, असां धुरिन जा ख़ैर खां आहियूं। इनशाला कोशिशि कबी त मसला हल थियनि, वधनि थियनि। फातिहा कई त मान, सम्झायो त मान, थींदो आहे। ताज़ो वाक़ियो आहे, कुझु दोस्त जज़्बाती बि आहिनि ऐं असांखे ॿुधणो बि आहे। ऐं छा आहे त ख़ैर ख़्वाह जेको हूंदो आहे न, त उहो सभिनि जी ॿुधंदो आहे। असां साईं वारनि जी बि ॿुधंदासीं, हुननि जी बि ॿुधंदासीं। इनशाला जेको धुरिन लाइ बहितर